वो सस्पेंड थी वञनि। अगरि इन्हनि खे सज़ा न ॾिबी, अगरि इन्हनि खे सज़ा न ईंदी त शायदि अॼु हीअ थी आहे, सुभाणे ॿी ॼणनि जी बेवकूफ़ी कंदा हीअ टीचर्स। सो ॻाल्हि इहा आहे त लॉ एंड ऑर्डर जी ज़रूरत आहे हिते सिंध में। हिते पंहिंजी इंटीरियर में जेके MLA MP आहिनि, उहो इहो ज़ुल्म न आहे, पर घणा ज़ुल्म कयो वेठा। ग़रीबनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा, ग़रीबनि जे प्लाटनि ते कब्ज़ा, वॾियूं नाजाइज़ूं कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे ॾसियूं। तो इन करे असां जेकी सूबाई क़यादत आहियूं, अली मादुल शेख साहब, असांजो रीजनल सदर आहे साईं ताहिर साहब ऐं मां, असां आदि सां हर वक़्तु हर टाइम हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह असां 100% मदद कंदासीं। कानूनी हुजे, जानी हुजे, माली हुजे, असां आदि सां गॾु बीठा। सो इंशाअल्लाह ताला अदी खे इंसाफ़ ॾियारे करे पोइ हथु कढंदासीं। जी अली तव्हां ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अलीज़ा आहे। मुंहिंजे वालिद साहब जो नालो अरशाद आहे। ज़ात अतार, वेठल ॻोठ समी, तालको सोबिंदर, ज़िलो खेपुर, जिते गवर्नमेंट हाई स्कूल समी में मेट्रिक क्लास में पढ़ंदी हुअसि। जिते बदमाश खां बदमाश, बेगैरत खां बेगैरत इंसान हूंदा हुआ जेके टीचर्स आहिनि। उन्हनि मूंखे सेक्शुअल हिरासमेंट कंदा हुआ, जंहिंमें नदीम हीरानी, गुलाम शबीर भागत ऐं गुलाम रसूल भट्टी ऐं उन्हनि जो फुल सपोर्टर खान मोहम्मद सेतो साहिब। उहे मूंखे सेक्शुअल हिरासमेंट एॾो परेशान कंदा हुआ जो मुंहिंजो जीअण मुश्किल करे छॾियऊं। वरी मूंखे धमकियूं ॾींदा हुआ त अगरि तूं असांजी ॻाल्हि न मञींदे त असां तव्हां ते तेज़ाब हारींदासीं, तोखे पेपरनि में फेल कंदासीं ऐं तोखे बदनाम कंदासीं। बस सर, छा मां ॻाल्हि ॿुधायां, एतिरा त बदकिरदार आहिनि, एॾो मूंखे तंग कयनि। आख़िर 16/9/2019 ते मां सुसाइड कयो। उनखां पोइ मूंखे हिरा हॉस्पिटल में दाख़िल करायो वियो, जिते मां 3 ॾींहं वेंटिलेटर में हुयमि। पोइ जॾहिं मूंखे होश आयो त मुंहिंजे असीजनि मूंखां सॼो हवालो चयोसीं, उन्हनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। पोइ असां अहिड़ी हर तालीम जे इदारे ऑफिसरनि खे, इवन असां पुलिसनि वटि वियासीं, लेकिन असांजो केरु बि इंसाफ़ न पियो करे। पुलिस उन्हनि जो भरपूर वंगार पई वहे, रहंदे असांखे प्रेशराइज़ पई करे त चुप करे वञो, ठाह कयो। उनखां पोइ असीं सीशम कोर्ट 4th में पटीशन दाख़िल कराई, जितां असांखे FIR जो ऑर्डर मिलो। उहो FIR जो ऑर्डर